कोटड़ी कबीर का खबर शामिल कयूं पिया। غلام اصغر हलियो जे रिपोर्ट मुताबिक़ कोटड़ी कबीर भरसान ॻोठ बहारो मुला में قلندر लाल शहबाज जी मेहंदी वारी रस्म ॻोठ बहारो मुला में वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंजी अॻवाणी मजाहद हुसैन मरी, बصفير हुसैन मरी, صابر हुसैन मरी, ذاڪر برڪت हुसैन मरी, ضمير हुसैन मरी, لاھوتي اخترحسين मरी ऐं ॿियनि कई, जंहिंमें صحافي عبدالرزاق लाशारी, صحافي غلام اصغر हलियो, ताज मोहम्मद रिंद, वॾेरो फरमान अली रिंद ऐं मुख़्तलिफ़ बिरादरीअ जे माण्हुनि तोड़े मुरीदनि वॾे तादाद में शिरकत कई। अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त قلندر लाल जी मेहंदी हर साल वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं, जंहिंमें हिकु ॾींहं जो मेलो बि लॻाईंदा आहियूं, मुख़्तलिफ़ मुक़ाबला बि कराईंदा आहियूं, जंहिंमें ॾांदनि जी ड्रोड़ ऐं कबड्डी ऐं ॿिया मुक़ाबला थींदा आहिनि। हुन वधीक चयो त असांजो ही लाल शहबाज قلندر जी मेहंदी वारी रस्म घणे टाइम खां वठी कंदा था अचूं। प्रोग्राम में लाल शहबाज قلندر जी मेहंदी खणी धमाल हई वई, जंहिंमें قلندر लाल जे मुरीदनि डांसूं कयूं, सिंध जा मशहूर सूफ़ी रागी सेवण जा क़सीदा चई महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया, जॾहिं त महफ़िल जे हर पासे में ज़ोरदार नारा हणी ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो ऐं आयल महिमाननि जे लाइ लंगर न्याज़ जो बंदोबस्तु पिणु कयो वियो।